हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर 8हें दर्जे जे मज़मून भू पैमाइश यानी जामेट्री लाइ तयारु कयो वियो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हिन लेक्चर में आउं तव्हांखे सेखारींदुसि त पूर विछोट लीक कीअं चिटिजे। पाण हिक अहिड़ी लीक कढंदासीं जेका कंहिं ॿी लीक सां पूर विछोट रहंदे कंहिं ॾिनल नुक़्ते मां गुज़रे। पाण खे लीक आर ॾिनल आहे ऐं नुक़्तो ए ॾिनल आहे। पाण खे अहिड़ी लीक कढणी आहे जेका लीक आर सां पूर विछोट हुजे ऐं नुक़्ते ए मां लंघे। सभ खां पहिरीं लीक आर जे लॻभॻ विच ते को नुक़्तो खणंदासीं ऐं उन खे नुक़्तो ओ सॾींदासीं। हाणे पलकार जी नोक खे नुक़्ते ओ ते रखंदासीं ऐं नुक़्ते ए ताईं खोलींदासीं। हाणे हिकिड़ो अधगोल पाईंदासीं जेको नुक़्ते ए मां लंघंदो ऐं लीक आर खे ॿिनि हंधनि ते कटींदो। जिन हंधनि ते अधगोल लीक खे कटे थो उन्हनि खे नुक़्तो पी ऐं नुक़्तो क्यू जा नाला ॾींदासीं। हाणे पलकार जी नोक खे नुक़्ते पी ते रखंदासीं ऐं नुक़्ते ए ताईं खोलींदासीं। नुक़्ते ए ते हिकिड़ी नंढड़ी कमान पायो त जीअं पक थिए त पलकार पूरो खुलियल आहे। हाणे पलकार खे साॻी हालत में रखंदे उन जी नोक खे नुक़्ते क्यू ते रखंदासीं ऐं हिकिड़ी नंढड़ी कमान कढंदासीं जेका अधगोल खे कटे। जिते इहा कमान अधगोल खे कटे थी तंहिंखे नुक़्तो बी सॾींदासीं। हाणे नुक़्ते ए ऐं नुक़्ते बी खे मिलाईंदड़ लीक पाईंदासीं जेका असांजी घुर्बल लीक आहे। इन नई लीक खे नालो एस ॾींदासीं। लीक आर ऐं लीक एस पाण में पूर विछोट आहिनि। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां लाइ मददगार साबित थी हूंदी। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी।